अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ज़िंदगी हिकु मुर्क, मज़ाहिया ऐं तंज़िया कहाणियुनि जो मजमूओ। कहाणीकार ग़ुलाम रसूल कलोड़ो। छपाईंदड़ इदारा आवाज़ अदब, हैदराबाद सिंध। छापो पहिरियों नवंबर 1991 ईस्वी। तारुफ़ नालो ग़ुलाम रसूल मोहम्मद सिद्दीक़ कलोड़ो। जन्म जी तारीख़ ऐं हंधि 3 जनवरी 1941 ईस्वी, ॻोठ कलवाड़ी, ज़िलो शिकारपुर। इल्मी लियाकत MA BEd डिप्लोमा स्पेशल एजुकेशन UK। धंधो सरकारी मुलाज़िम। अदबी काविशूं कहाणियूं ऐं मज़मून मुख़्तलिफ़ सिंधी रिसालनि में शाया थियल। खाका ऐं मज़मून रेडियो ते नशर थियल। कहाणी किताब वीरूं ऐं लहरूं साल 1969 ईस्वीअ में शाया थियल। अदबी जमातुनि सां वाबस्तगियूं सेक्रेटरी सिंधी अदबी संगत जेकबाबाद साल 1964-65 ईस्वी। मेंबर सिंध संगत 1964-65 ईस्वी। गुज़ारिश इदारा आवाज़ अदब जे नए दौर जो ही ॿियो किताब अव्हां जे आॾो आहे। हिन खां अवल 1990 ईस्वीअ जी डायरी जे उनवान सां मोहतरम MM आलमाणीअ जो किताब पढ़ंदड़नि जे आॾो पेश कयो वियो, जेको छापे ऐं ख़ूबसूरतीअ जे लिहाज़ खां पंहिंजो मट पाण हो। ग़ुलाम रसूल कलोड़ो पढ़ंदड़नि जे आॾो नमूना आहे। हीउ सिंधी अदब जे मिज़ाह निगारीअ में हिकु ख़ासि मुक़ाम रखे थो। संदसि मज़ाहिया लिखणियूं ऐं कहाणियूं सिंधी ज़ुबान जी सभिनी रिसालनि में शाया थी चुकियूं आहिनि। कलोड़े जे मिज़ाह जी पंहिंजी हिकु मुनफ़रिद स्टाइल आहे। सिंधी ज़ुबान में जदीद मज़ाह खे अॻिते वधाइण में कलोड़े जी पंहिंजी हिकु अलहदा हैसियत आहे। मुकालमनि ज़रिए मज़ाह पैदा करण में हिन खे हिकु ख़ासि मुल्को हासिलु आहे। कलोड़े जे मज़ाह में तंज़ बि हूंदी आहे जेका हिन जे मज़ाह खे बामक़सद ऐं काराइतो बणाए थी। ग़ुलाम रसूल कलोड़े जी मज़ाहिया कहाणियुनि जो पहिरियों किताब वीरूं ऐं लहरूं साल 1969 ईस्वीअ में सिंधी अदबी संगत जेकबाबाद तरफ़ां शाया कयो वियो हो, जेको पंहिंजे दौर जो पहिरियों कहाणी किताब हो, जंहिंमें तक़रीबन सभई मज़ाहिया कहाणियूं शामिल हुयूं। हींअर अंदाज़नि 20 सालनि जे अरसे खां पोइ कलोड़े जो ॿियो किताब, जेको पिणु मज़ाहिया रचनाउनि ते मुश्तमिल आहे, अव्हां जी ख़िदमत में पेश कजे थो। उन्हनि 20 सालनि दौरान ग़ुलाम रसूल कलोड़े काफ़ी कहाणियूं ऐं मज़ाहिया मज़मून लिखिया आहिनि। उन खां अलावा हिन संजीदा समाजी मसइलनि ते बि कहाणियूं लिखियूं आहिनि। इंशाअल्लाह कलोड़े जी संजीदा कहाणियुनि जो मजमूओ पिणु कंहिं मुनासिब वक़्त ते इदारे तरफ़ां शाया कयो वेंदो। इदारो उमेद थो करे त ग़ुलाम रसूल कलोड़े जो ही किताब पढ़ंदड़नि में मान लहंदो ऐं अहिड़ीअ रीति हिन इदारे जी पिणु हिमत अफ़ज़ाई थींदी। अव्हां जो रसूल बख़्श खुमार। माण्हू ऐं मुर्क। अॻियनि वक़्तनि में जॾहिं को किताब छापिबो हो त उन ते हिकु अदद मुक़दमो ज़रूरु लिखाइबो हो। मुक़दमो लिखण या लिखाइण ॿई ख़तरनाक हरकतूं आहिनि। उन खां वधीक ख़तरनाक हरकत मुक़दमो हलाइण आहे। मुक़दमो हलाइण सां अक्सर ॾोही छुटी वेंदो आहे ऐं फ़रियादी टंगिजी पवंदो आहे। अॼुकल्ह किताब ते मुक़दमो लिखाइण जो रिवाज़ निकिरी वियो आहे। अलबत किताब ते पेश लफ़्ज़ लिखाइण सां किताब जी लेखक जी न सूंहं ऐं अहमियत वधी वेंदी आहे। उहो ई सबबु आहे जो किताब छापण खां अॻु हर लेखक उन कोशिश में हूंदो आहे त हू कंहिं महान लेखक या तनक़ीद निगार खां पंहिंजी किताब जो पेश लफ़्ज़ लिखाए, जीअं संदसि किताब खे 4 चंड न त बि 2-3 चंड ज़रूरु लॻनि। किताब ते पेश लफ़्ज़ हिकु अहिड़े अदीब या तबसरा निगार खां लिखाइजे जेको उन मैदान में पंहिंजो मट पाण हुजे। खेसि एतिरो त तजुर्बो हुजे जो हू किताब खे हथु लाइण सां उन ते पेश लफ़्ज़ लिखी या तबसरो करे सघे। के तबसरा निगार किताब खे सुंघण सां बि तबसरो करे सघंदा आहिनि, बशर्ते कि उहो किताब सिन्फ़ नाज़िक जो हुजे। उहा ॻाल्हि ॻणे मूं बि उहो पको पव कयो त पंहिंजे हिन किताब ते कंहिं महान अदीब, महान तनक़ीद निगार या महान तबसरा निगार खां पेश लफ़्ज़ लिखायां। मां बार बार लफ़्ज़ महान उन करे इस्तेमालु करियां थो त थोरे वक़्त लाइ मां बि पाण खे महान अदीब या कहाणीकार सम्झणु लॻो हुउसि, पर पोइ जॾहिं उन सिलसिले में चंद महान अदीबनि सां मिलियुसि त हुननि मूंखे महान अदीब या कहाणीकार त ठहियो, मुर्गो मूंखे अदीब सम्झण में ई निहायत कठोरपणे खां कमु वरितो। नतीजे में मूं हिन किताब जा पेश लफ़्ज़ लिखाइण खां ई हथु खणी वरितो। हिन किताब में कुल 14 रचनाऊं शामिल आहिनि, जेके सभई मज़ाहिया आहिनि। मज़ाह ते लिखणु केतिरे क़दुरु ॾुखियो आहे
उहा ख़बर उन्हनि खे जेके अदब जे उन सिन्फ़ ते लिखंदा हुजनि। इहो बि ज़रूरी न आहे त जेके दोस्त मज़ाक़ ते लिखी रहिया आहिनि उन्हनि जी पंहिंजी ज़िंदगी बि मज़ा ऐं ख़ुशियुनि सां टिमटार हुजे। के इंसान ज़ाहिरी तरह ॾाढो ख़ुशि हूंदा आहिनि पर अंदर खां खाधल। अहिड़ा इंसान पंहिंजो ॾुख ऐं ग़म लिकाइण लाइ सदाईं खिलंदा ऐं ख़ुशि थींदा आहिनि ऐं उन्हनि ज़ाहिरी ख़ुशियुनि में ॿियनि खे भाङे भाईवार करे खेनि मुर्कण ते राग़िब कंदा आहिनि। सोन सचो बि जरके थो, मुर्कण माण्हूअ जी ॿी ॻाल्हि। हिन किताब में जेकी बि रचनाऊं शामिल आहिनि तंहिंजो मक़सदु कंहिंखे नसीहत या फ़हमाइश करणु कोन आहे। हिन दौर जो इंसानु पाण ई आकिल बालिग आहे, ख़ासि करे मूं पारो सिंधी सलेमी आकिल घटि ऐं बालिग वधीक हूंदो आहे। तंहिं करे उन सिलसिले में कंहिंखे कुझु चवणु पंहिंजी ग़ैर ज़रूरी क़ाबिलियत ॾेखारण जे बराबरि थींदो। हिन मजमूए में साल 1970 ईस्वीअ खां वठी 1990 ईस्वीअ ताईं यानी गुज़िरियल 20 सालनि जूं रचनाऊं शामिल आहिनि। ज़ाहिर आहे के रचनाऊं अहिड़ियूं ज़रूरु हूंदियूं जेके तेज़ीअ सां बदिलजंदड़ वक़्त सां नठ कंदियूं हुजनि पर तंहिं हूंदे बि मां उन्हनि खे डिसओन कोन थो करियां। उहे मुंहिंजूं रचनाऊं आहिनि जेके उन दौर में मूं वॾे चाह सां लिखियूं हुयूं। आख़िर में मां थोराइतो आहियां साईं मोहम्मद इब्राहिम जोए जो ऐं माना वारे ज़फ़र हसन शाह जो, जन वक़्त ब वक़्तु हिन किताब छापण लाइ मूंखे उत्साह ॾियारियो। मां भाउ रसूल बख़्श कुमार जो पिणु थोराइतो आहियां जंहिं हिन किताब खे ख़ूबसूरत नमूने में संवारे सींगारे शाया कयो। मां पंहिंजी शरीक हयात जो बि शुक्रगुज़ार आहियां जंहिं पाण ते ज़ाब्तो रखी लिखण लाइ मूंखे मुनासिब माहौल मुयसरु करे ॾिनो। हूअं हिन दौर में का बि माक़ूल घरवारी पंहिंजे नामाक़ूल मुड़ुस खे बर्दाश्त करण लाइ तयारु न हूंदी आहे, ख़ासि करे उन वक़्तु जॾहिं खेसि मालूम थिए त संदसि मुड़ुसु अदीब आहे या शाइर। ग़ुलाम रसूल कलोड़ो, 10 नवंबर 1991 ईस्वी, पठान कॉलोनी, सखर। मोहम्मद इब्राहिम जोए, तनवीर अब्बासी ऐं ज़फ़र हसन शाह जे नाले, जंहिंजी हिमत अफ़ज़ाई ऐं उत्साह सबबि मूंखे सिंधी अदब जे वसी खेत्र में पेर पाइण जो मौक़ो मिलियो। ग़ुलाम रसूल कलोड़ो। नओं किसो जान आलम जो। पुराणे ज़माने में हिकु बादशाह राज कंदो हो, संदसि नालो हो जान आलम। जान आलम केतिरनि ई ख़ूबियुनि वारो बादशाह हो। हिन जे दौर में एतिरो त अमन अमान हूंदो जो शींहं ऐं ॿकरी हिक घाट ते पाणी पीअंदा हुआ। रिढूं आराम सां झंग में गाहु चरंदियूं हुयूं ऐं बघड़ वात पटे खेनि हसरत सां ॾिसंदा हुआ। जान आलम जे वक़्त में माण्हू ॾाढा सुखिया सताबा हूंदा हुआ। वटनि अन्न पाणी जाम हूंदो हो। उहो ई सबबु हो जो माण्हू घरनि खे ताला न हणंदा हुआ ऐं उहो ई सबबु हो जो चोर बि वॾी आराम सां चोरी करे वेंदा हुआ। पर जीअं त माण्हुनि वटि अन्न पाणी जाम हो तंहिं करे हू हल्कियुनि सल्कियुनि चोरियुनि ॾांहुं ध्यानु ई कोन ॾींदा हुआ। हूअं चोरनि वटि बि अन्न पाणी जाम हो तंहिं करे हू चोरियूं सिर्फ़ु शुगल तौरु कंदा हुआ। जान आलम इंसाफ़ जे लिहाज़ खां पिणु मशहूरु हो। हिन माण्हुनि खे तुर्त इंसाफ़ रसाइण लाइ पंहिंजे महल में वॾो घिंड लॻाए छॾियो त जीअं लेट वर्स में पिणु दाद रसी थी सघे। पर उहो घिंड एतिरो गौरो हो जो ॾुबरा ऐं सनड़ा माण्हू घिंड वॼाइण लाइ उन जी रसीअ खे छिके ई कोन सघंदा हुआ। नतीजे में अक्सर करे जानठा थुला माण्हू बादशाह जे इंसाफ़ मां नाजाइज़ फ़ाइदो वठंदा हुआ। कॾहिं कॾहिं त महीननि जा महीना घिंड कोन वॼंदो हो। अहिड़े मौक़े ते बादशाह बज़ार ते ख़ुदि शुगल तौरु घिंड जी रसी अची छिकींदो हो। अहिड़ीअ रीति हिन जी चङी ख़ासी वर्ज़िश थी वेंदी हुई। जान आलम रैयत जे भलाईअ लाइ खूह खोटाया, रस्ता ठाराया ऐं मुसाफ़िर खाना तामीर कराया। हिन जे वक़्त में एतिरा त खूह खोटिजी विया हुआ जो शाइर टाइप माण्हू घुमंदे घुमंदे खूहनि में किरी पवंदा हुआ। बादशाह खे अहिड़ी ख़बर रसंदी हुई त खेसि निहायती घणो रंज थींदो हो ऐं हू ज़ार रोअण लॻंदो हो। हिकु ॾींहुं जॾहिं हू अहिड़ी ख़बर ॿुधी रोअण जूं तयारियूं करे रहियो हो त वज़ीर आज़म अॻु में ई खेसि अदब सां रुमाल पेश कंदे चयो, आलम पना तव्हां छो था मलूल थियो? तव्हां त रैयत जे भलाईअ लाइ खूह खोटाया आहिनि। पोइ माण्हू जेकॾहिं पाणी पीअण जे बजाए उन्हनि खूहनि खां ॿियो कमु वठंदा त उन में अव्हां जो कहिड़ो कसूरु? न वज़ीर आज़म, जान आलम रोअण हारको थींदे चयो, असां पंहिंजी रैयत खे खूहनि में ॿुॾंदो नथा ॾिसी सघूं। हूअं त मौत बरक आहे पर जेकॾहिं माण्हूअ खे मरणो आहे त हू जबल तां टपो ॾेई बि पंहिंजो अंत आणे सघनि था। बाक़ी माण्हू असांजे खूहनि खे छा लाइ था बदनाम कनि? मुंहिंजे ज़हन में हिकु तजवीज़ आहे जां पना, वज़ीर आज़म चवणु लॻो।
कहिड़ी तजवीज़ आहे तो वटि ॿुधाए। ऐं सियाणा वज़ीर आज़म जल्दी ॿुधाए। जान आलम बेताबीअ विचां वज़ीर आज़म खां पुछियो। मुंहिंजे ख़्याल में असांखे हर खूह मथां 2 निगहबान मुक़ररु करणु घुरिजनि, जेके ॿुॾल माण्हूअ खे जल्दी खूह मां कढी ऐं पोइ जेकॾहिं माण्हू जीअरो हुजे त उन जा कपिड़ा सुकाए खेसि घर रवानो कनि। ॿी सूरत में खेसि क़ब्रिस्तान पहुचाइण जो बंदोबस्तु कनि, छाकाणि त हर माण्हूअ खे आख़िर ओॾां ई वञिणो आहे। उहा निहायत ई माक़ूल तजवीज़ आहे वज़ीर आज़म। जान आलम ख़ुशीअ विचां चवणु लॻो, बख़ुदा अहिड़ी काराइती तजवीज़ जी ख़बर त असांजे फ़रिश्तनि ऐं इज़राइल खे बि कान हुई। असां तुंहिंजे हुन कमाइती तजवीज़ ते निहायत ई घणो ख़ुशि थिया आहियूं। ईअं चई जान आलम पंहिंजे गले मां मोतियुनि जो हार लाथो ऐं वज़ीर आज़म खे ॾींदे चयाईं, इन ख़ुशीअ में ही तुंहिंजो इनाम। पोइ वज़ीर आज़म मोतियुनि जो हार पंहिंजे डिघे चोगे में विधो ऐं बादशाह खे झुकी सलाम कंदे उतां हलियो वियो। जान आलम हद खां वधीक सखी हो जो शाही ख़ज़ानो संदसि पीउ जी मीरास हो। हू ॿिन्ही हथनि सां ख़ज़ाने खे लुटाईंदो जो टियों हथु खेसि कोन हो। बादशाह सलामत जी अहिड़ी शाह ख़र्ची ऐं फज़ूल ख़र्ची ॾिसी अमीर ऐं वज़ीर दिलि में ॾाढा खार खाईंदा हुआ, जो खेनि यकीन हो त हिकु न हिकु ॾींहुं बादशाह सां गॾु संदन हशर बि ख़राबु थींदो, पर खेनि वक़्त खां अॻु पंहिंजो हशर ख़राबु कराइणो कोन हो। अचण जान आलम जे दरबार में चंद अजनबियुनि जो लहराइण कपिड़ा बादशाह ऐं दरबारियुनि खां भरी दरबार में। इहा सियारे जी मौसम हुई। जान आलम दरबार में मौजूदु हो जो दरबार में 10-12 अजनबी शख़्स दाख़िल थिया। हू ॾिसण में तमामु ज़ईफ़ थिए लॻा। संदन जिस्म ते नाले मातर फाटल कपिड़ा पियल हुआ ऐं सर्दीअ विचां ॾकी ऐं कंबी रहिया हुआ। जान आलम खां उहो मंज़र ॾिठो न थियो ऐं हिकदमि पंहिंजे जिस्म तां चोगो ऐं कुर्तो लाहे हिकु अजनबीअ खे हिन पारायो ऐं पाण सिर्फ़ु गंजी ऐं कच्छे में वञी तख़्त ते वेठो। उहो ॾिसंदे ई दरबारियुनि बि सबबान चागीरीअ जे पंहिंजा कुर्ता ऐं चोगा लाहे अजनबियुनि जे हवाले कया। पोइ दरबारी बि दिलि में राग दरबारी ॻाईंदे गंजियुनि ऐं कच्छनि में वञी कुर्सियुनि ते वेठा। उन मौक़े ते हिकु दरबारी जेको ॾिसण में किंग साइज़ चमचो थिए लॻो, तंहिं त हद करे छॾी। हिन पहिरियां ई चोगो ऐं कुर्तो लाहे हिकु अजनबीअ जे हवाले कयो ऐं पोइ गंजी ऐं कच्छो बि लाहिण थियो त बादशाह सलामत खेसि रोकींदे चयो, फ़िलहालु एॾो घणो ख़ुलूस ॾेखारण जी ज़रूरत न आहे। उहा गंजी ऐं कच्छो तव्हां कंहिं ॿिए मौक़े ते लाहिजो। अजनबी बादशाह ऐं दरबारनि जे ख़ुलूस ऐं हमदर्दीअ खां बेहदि मुतासिर थिया ऐं दुआऊं कंदा दरबार मां रवाना थी विया। बाद में ख़बर पई त उहे अजनबी दरअसल के ठग हुआ ऐं उन खां अॻु बि हू उन रीति केतिरनि ई बादशाहनि ऐं दरबारियुनि जा चोगा ऐं कुर्ता लहराए चुका हुआ। मुक़ाबिलो करणु जान आलम जो हिकु वागूअ सां दोस्त थियणु ॿिन्हिनि जो भाकुर पाए मिलणु पाण में। जान आलम तमामु घणो ताक़तवर बादशाह हो। हू 2 सुहिणियूं ज़ालूं 2 कच्छनि में खणी किले जी भित ते डोड़ी सघंदो हो। हिन नंढी उमिरि में ई तरणु, तीर हणणु ऐं घोड़े सवारी करणु सिखी छॾी हुई। शायदि खेसि कंहिं शाइर जो ही शेर यादि हो, तरणु तीर हरणु 3 नेज़े बाज़ी ऐं 4थीं सवारी, जेको नंढपण में न सिखे तंहिं लाइ वॾी हूंदी ख्वारी। जान आलम जो तरण सां बेहदि शौक़ु हूंदो। हू कलाकनि जा कलाक लाॻीतो दरिया में तरंदो रहंदो हो। दरिया जी तक़रीबन सभिनी जानवरनि सां हिन जी दोस्ती थी वई हुई, एतिरे क़दुरु जो दरियाई जानवरनि जी ॿोली बि सिखी चुको हो। हिकु दफ़े जॾहिं हू दरिया में तरियो पिए त कुझु मुफ़ासिले ते हिन ॾिठो त को वागू हिकु माण्हूअ तरफ़ तेज़ीअ सां वधी रहियो हो। पोइ खन पल में जान आलम ॾिठो त वागूअ पंहिंजो वात खोलियो ऐं उहो माण्हू एहतजाज कंदे हुन जे पेट में हलियो वियो। जान आलम खे उहा ॻाल्हि न वणी ऐं चंद साहतुनि में ई वञी वागूअ जे वेझो पहुतो। वागूअ खे ॾिसंदे ई जान आलम वागूअ जी ॿिन्ही ॼाड़ियुनि में हथ विधा ऐं ज़ोर सां उन जे वात खे खोले रखियईं ऐं पोइ सट ॾेई ॿिए हथ सां उन माण्हूअ खे वागूअ जे पेट मां कढी वरिताईं। माण्हूअ जे ॿाहिरि अचण खां पोइ जान आलम वागूअ जी ॼाड़ियुनि मां हथ कढिया, पर हैरत विचां वागूअ जो वात बदस्तूर खुलियलु रहियो। उन ते जान आलम वागूअ खां हैरत जो सबबु पुछियो त हू चवणु लॻो, ऐं बहादुर इंसान, ख़बर न आहे तूं केरु आहीं, जिन आहीं या देव, पर मुंहिंजे ख़्याल में तूं हिन मुल्क जो बादशाह पियो ॾिसिजे ऐं जेकॾहिं तूं बादशाह आहीं
त यकीनन मूंखां बि वॾो वाॻो आहीं, जो तुंहिंजी बादशाही मूंखां बि वसी आहे। वाॻो जी अहिड़ी सियाणप ॾिसी जान आलम बेहद ख़ुशि थियो ऐं खेसि भाकुर पाईंदे चयईं, जेकॾहिं तूं इंसानु हुजे हा त यकीनन तोखे पंहिंजो वज़ीर बणाया, पर हाणे बि फ़िक्र न कर, मुंहिंजी दरबार में अचण जी कोशिशि कर। जेकॾहिं तूं जहिड़ी हालति में असां ताईं पहुची वएं त तोखे मुनासिब इनाम इकराम सां नवाज़ींदासूं, पर जे रस्ते ते तुंहिंजा प्राण पूरा थिया त तुंहिंजो इनाम 2 किलो खंडु समेत तुंहिंजी घरवारीअ खे दरिया ते पहुचाए ॾींदासीं। पोइ जान आलम किनारे ॾांहुं रवानो थियो ऐं वाॻो अदब विचां पंहिंजो पुछ लोॾण लॻो। नाज़िल थियण हिकु ॻाढ़ी ॾाढ़ी वारे बुज़ुर्ग जो मथां बादशाही दरबार जी ॾकण ऐं कमण जान आलम जो मथां तख़्त जे। जान आलम खे हूअं त ख़ुदा जो ॾिनो सभु कुझु हो, मसलन बादशाही तख़्त ऐं ताज, शाही कुर्तो ऐं शाही चोगो, हिकु अदद ख़ूबसूरत मलका ऐं लातादाद सुहिणियूं कनीज़ूं ऐं चाको चौबंद ख़िदमतगार वग़ैरह। पर हिकु ग़म बादशाह खे अंदरां ई अंदरां त कॾहिं ॿाहिरां ई ॿाहिरां खाई रहियो। उहो ग़म हो बादशाह खे औलाद जो न हुजणु, जंहिं करे हू कॾहिं कॾहिं रोई बि वेहंदो हो। हिकु दफ़े जान आलम दरबार में वेठो त ओचितो अची रोअण में छुटको हुयो। दरबारियुनि खे बि बादशाह जे ग़म जी भली भी त ख़बर हुई, तंहिं करे हू बि कोर्स जे अंदाज़ में रोअण लॻा। जेके चमचा हुआ तन आहिस्ते आहिस्ते पिए रुनूं, जेके कफ़गीर हुआ तन ओजगारूं पिए ॾिनियूं, ऐं जेके बेलचा हुआ तन वॾे आवाज़ रड़ियूं ऐं रांभाट पिए कया। नेठि रहमत इलाहीअ खे जोश आयो ऐं हिकु बुज़ुर्ग नाले फज़ल इलाही दरबार जी छत फाड़े दरबार में लथो। बुज़ुर्ग जॾहिं दरबार में लथो त उन वक़्तु बादशाह ऐं दरबारी रोअण में मशगूल हुआ ऐं बस ई न थे कयूं। नेठि बुज़ुर्ग हिकु हिकु दरबारीअ जे अॻियां वञी खां हुन माफ़ी वरिती ऐं अहिड़ीअ रीति हिननि रोअणु बंदि कयो। दरबारियुनि जे रोज राड़े बंदि थियण बाद जान आलम जे रोअण में सुरतार न रहियो, लाचार हिन बि रोअणु बंदि कयो। पोइ बादशाह ॾिठो त दरबार जे विच में हिकु डिघी ॻाढ़ी ॾाढ़ीअ वारो बुज़ुर्ग बीठो हो ऐं जेको रोब ऐं जलाल विचां ॾांहुं निहारे रहियो हो। बादशाह तख़्त ते हूंदे बि पंहिंजो तख़्तो निकिरंदे महसूसु कयो। पोइ हू ॾकण ऐं कंबण लॻो ऐं ॾकंदे अची बुज़ुर्ग जे पेरनि में पियो। पोइ बुज़ुर्ग बादशाह सलामत खे कुल्हनि खां वठी उथारियो ऐं पंहिंजे सीने सां लॻाईंदे चयो, ॿुधाए ए ख़ुदा जा बंदा, तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे? तकलीफ़ जो ॿुधी बादशाह बुज़ुर्ग खे पंहिंजी नब्ज़ ॾेखारण वारो हो त खेसि असली ॻाल्हि यादि अची वई ऐं हिन सरबस्तो अहवालु बुज़ुर्ग खे करे ॿुधायो। तोखे औलाद ज़रूरु थींदो, पर बुज़ुर्ग चयो। पर छा बुज़ुर्ग साईं? बादशाह उतावलीअ मां बुज़ुर्ग खां पुछो, तोखे पीर मस्त मलंग ते 4 जुमा मट भरणा पवंदा, 8 जुमा देग लाहिणी पवंदी ऐं 16 जुमा तोखे उते कवाली ॻाइणी या ॿुधणी पवंदी। उहो त सभु ठीकु आहे बुज़ुर्ग साईं, बादशाह चयो, पर मटियूं भरणु त मूं लाइ ॾुखियो आहे। छो? बुज़ुर्ग जलाल विचां चयो, उन करे जो उहो कमु कॾहिं मूं कयो ई कोन्हे। त पोइ हाणे खणी कर। ईअं चई बुज़ुर्ग दरबार मां अखि चिंब में ग़ाइबु थी वियो। बुज़ुर्ग जे ग़ाइबु थी वञण खां पोइ जान आलम दरबार मां उथी महल में आयो। उन वक़्तु मलका जहान आरा बादशाह सां मिलण लाइ मेकअप करे रही हुई। हिन मेकअप करण में पूरा 2 कलाक लाइ छॾिया हुआ, पर अञा बि का कमी बाक़ी हुई। एतिरे में हिकु बानीअ मलका जहान आरा खे अची ॿुधायो त बादशाह सलामत बेहद मलूल आहे ऐं ऊंधो पलंग कयो सुम्हियो पियो आहे। मलका जो आहे अणवणंदड़ ख़बर ॿुधी त बाक़ी मेकअप उते ई छॾे बादशाह वटि हली आई ऐं खांसि ग़मगीनीअ जो सबबु पुछियईं। जान आलम खेसि बुज़ुर्ग वारो किसो ज़ेरुनि ज़बरुनि समेत ॿुधायो। उन ते मलका जहान आरा हिकु दिलि फ़िरेब मुश्क सां जान आलम खे चयो त उहो कमु सवलो आहे। उहो कीअं? बादशाह अचरज विचां चयो, अवां राति जो 12 बजे वेस बदिलाए पीर मस्त मलंग जा मट भरे सघो था। अहिड़ीअ रीति तव्हांखे को बि न सुञाणंदो। उहो त ठीकु आहे मलका जान आलम मराणियो, पर 12 बजे त चङनि भलनि माण्हुनि जो अकुलु कमु न कंदो आहे। त पोइ तव्हां वक़्त में थोरी तब्दीली करे सघो था। असां तव्हांजी उन तजवीज़ खां बेहद मुतासिर थिया आहियूं मलका, जान आलम चयो। ऐं पोइ प्यार विचां मलका जी खाॾी मथे कंदे चयईं, बख़ुदा तव्हां जेतिरो सूंहं में सरसो आहियो एतिरो अकुल में अकाबर आहियो। उन ते मलका 20 सालनि जी दोशीज़ा जियां शर्माईंदे बादशाह खे चयो, उहा त आलम पनाह जी नवाज़िश आहे, बाक़ी बंदी त पाण खे हिकु मामूली बानीअ खां मथे नथी सम्झे।
असीं बि तव्हांजा ख़ादिम आहियूं। जान आलम वराणियो। उन ते मलका जान आरा 16 सालनि जी नींगरीअ जियां शर्माइजण लॻी। वञण जान आलम जो पीर मस्त मलंग ते आशिक़ थियण मथां हमीदा कवालण जे। इहो जुमे जो ॾींहुं हो। पीर मस्त मलंग जे मज़ार ते ॼण मेलो लॻल हो। बुढ़ा जवान औरतूं ऐं ॿार पीर जी ज़ियारत करण ऐं पंहिंजा सवाल अघाइण लाइ अची कठा थिया हुआ। जेके जवान हुआ से पीर खे पंहिंजे वक़्तु संवारण लाइ अर्ज़ु करे रहिया हुआ। जेके बुढ़ा हुआ तन पंहिंजी आख़िरत संवारण लाइ पे अर्ज़ु कया। जेके बे औलाद हुआ तन खे सालिया औलाद घुरबल हो ऐं जेके औलाद वारा हुआ तन खे पंहिंजे गैर सालिया औलाद मां जिंद पे छॾाइणु चाही। हर को सवाली पीर खां सवाल करण में मशगूल हो। कंहिं वॾे वात थी सवाल कयो त कंहिं चपनि में भुण भुण पे कई। पीर मस्त मलंग मौक़े ते जवाबु कंहिंखे कोन थे ॾिनो। शायदि उन वक़्तु हू आराम करे रहियो हो या जाॻियो पे अलाइजे। शाम जो पीर मस्त मलंग ते कवालीअ जो प्रोग्राम हो। अॼु जी कवालीअ जी ख़ासि ख़ूबी उहा हुई त उन में कवाल हमीदा ऐं हमीदा कवालण शरीक थी रहिया हुआ। त उन में कवाल हमीद ऐं हमीदा कवालण शरीक थी रहिया हुआ। हमीद कवाल ऐं हमीदा कवालण हिन इलाइक़े जा नामियारा कवाल हुआ। जहिड़ीअ रीति हमीद कवाल जी आवाज़ में सोज़ ऐं गुदाज़ हद खां वधीक हो, तहिड़ीअ रीति हमीदा कवालण में आवाज़ जी राणी ऐं सूंहं जी मलका लेखी वेंदी हुई। प्रोग्राम मुताबिक़ कवाली शुरू थी। सभ खां पहिरियां ई हमीदा कवालण जो सुरीलो आवाज़ फ़ज़ा में गूंजियो। जॾहिं हिन पंहिंजी नाज़िक ऐं खीर जहिड़ो अछो हथु कन ते रखियो ऐं ॿिए हथ जे इशारे सां चवणु लॻी, न हण तूं नज़रुनि जा तीर, असां अॻे ई ज़ख़्मी आहियूं त महफ़िल में वेठल सचपच ज़ख़्मी थी पिया। ऐं उन्हनि ज़ख़्मी बंदनि में जान आलम पिणु शामिल हो, जेको पंहिंजे वज़ीर आज़म समेत वेस बदिलाए महफ़िल में शरीक थियो हो। अञा कवाली हली पए त जान आलम लगातार 2-3 गिलास पाणीअ जा पी वियो। हिन जी अहिड़ी हालत ॾिसी वज़ीर आज़म महसूसु कयो त बादशाह सलामतीअ में कोन हो, यानी पंहिंजे वस खां ॿाहिरि निकिरी चुको हो। ऐं जॾहिं बादशाह पंहिंजे वस खां ॿाहिरि निकिरी चुकंदो आहे त उन जी बेवसीअ जो पहिरियों नज़रो वज़ीर आज़म ते किरंदो आहे। उहो ख़्यालु ईंदे ई वज़ीर आज़म जी निड़ी ख़ुश्क थियणु लॻी ऐं हू दिलि दिलि में ॻाढ़ी ॾाढ़ीअ वारे बुज़ुर्ग खे पाराता ॾियणु लॻो, जंहिं बादशाह खे पीर मस्त मलंग ते कवाली ॿुधण जी सलाह ॾिनी हुई। निट कवाली पूरी थी ऐं जान आलम वज़ीर आज़म सां आहिस्ते मुखातिब थींदे चयो, वज़ीर आज़म जी आलम पना। वज़ीर आज़म बराणियो, असां पंहिंजे वस में न आहियूं वज़ीर आज़म। उहा मूंखे चङी तरह ख़बर आहे आलम पना, असांजी दिलि बि असांजे कब्ज़े खां निकिरी चुकी आहे। जान आलम चयो, मूंखे उहा बि ख़बर आहे आलम पना, त छा तूं ग़ैब जो इल्मु बि ॼाणी थो? जान आलम थोरो कावड़ मां चयो, न आलम पना, पर इश्क ऐं मुश्क भला किथे लिकी सघिया आहिनि? उन ते जान आलम ख़ुशि थींदे वज़ीर आज़म खे चयो, तूं निहायत ई ॾाहो माण्हू आहीं वज़ीर आज़म, शायदि तूं पाण बि कॾहिं आशिक़ ऐं नामुराद थी रहियो आहीं। उन ते वज़ीर आज़म शुकारो भरींदे चयो, छो था शर्मिंदो कयो आलम पना, चङो छॾियो न किसे खे। जान आलम वज़ीर आज़म खे चयो, हींअर तूं हिन ई वक़्तु उन कवालण ॾे वञ ऐं असांजी तरफ़ां खेसि शादीअ जो पैगाम ॾे ऐं खेसि ॿुधाइजे त असां संदसि फिराक में माही बे आब वांगुरु तड़पी रहिया आहियूं। उहो ठीकु आहे आलम पना, पर ईअं चई वज़ीर आज़म ख़ामोश थी वियो। पर छा? जान आलम खां पुछियो। उन ते वज़ीर आज़म चयो, अवां बादशाह ऐं हूअ कवालण आख़िर ख़ानदानी हसब नसब त का शइ थींदी आहे आलम पना। उन ते आलम पना मुरकंदे चयो, आशिक़ जो को ख़ानदान ऐं हसब नसब न थींदो आहे। इश्क जे बोध में अची बादशाह पंहिंजे तख़्त जा तख़्ता बि कढाए छॾींदा आहिनि। शुक्र आहे ख़ुदा जो असां वरी बि पंहिंजे तख़्त ते आहियूं। असांजे तख़्त जा तख़्ता ऐं नट बुल्ट बि मज़बूत आहिनि। असां पंहिंजो तख़्त हरगिज़ नथा छॾणु चाहियूं वज़ीर आज़म, पर असां पंहिंजे महबूब खे बि पाण सां तख़्त ते जलवा अफ़रोज़ करणु चाहियूं था। आख़िर इंसानी हमदर्दी बि का शइ थींदी आहे। जो हुकुम आलम पना। वज़ीर आज़म दिलि ई दिलि में पाण खे ॻाढ़ी ॾाढ़ीअ वारे बुज़ुर्ग खे घटि वधि ॻाल्हाईंदे वराणियो। हमीदा कवालण बाद हींअर हमीद जी कवाली शुरू थी चुकी हुई। चंद सातनि बाद वज़ीर आज़म वापसि जान आलम वटि आयो ऐं आहिस्ते खेसि चयईं, हुज़ूर हमीदा कवालण चए थी त असां कवाल आहियूं ऐं सिर्फ़ु कवालनि जे ख़ानदान मां शादी कंदा आहियूं। शादीअ खां अॻु उमीदवार घोट खे पंहिंजे थींदड़ सहुरे ऐं ससु जे अॻियां
काफ़ी अरसे ताईं कवाली ऐं ठुमरी ॻाइणी पवंदी आहे। जेकॾहिं थींदड़ सहुरे ऐं ससु खे उमेदवार घोट जी उहा कवाली ठुमरी पसंदि पई त उहे खेसि पंहिंजी ग़ुलामीअ में वठंदा आहिनि। ॿीअ सूरत में खेसि पको राग ॿुधाए टरखाए छॾींदा आहिनि। बसि एतिरी तक़रीर करण जी ज़रूरत न आहे। वज़ीर आज़म जान आलम कावड़ जी चयो, बसि तूं कवालनि खे वञी ॿुधाए त असीं हिन मुल्क जा बादशाह आहियूं। सिर्फ़ु उन्हनि जी कवाली ॿुधण जे शौक़ में वेश बदिलाए हिते पहुता आहियूं ऐं हाणे संदसि लाजवाल हुस्न खां मुतासिर थी साणसि शादी करणु चाहियूं था। जो को मालूम पना। ऐं पोइ वज़ीर आज़म उतां हलियो वियो। हमीद कवाल जी कवाली अञा हली पए त वज़ीर आज़म वरी मोटी आयो ऐं बादशाह खे मुबारकबाद ॾींदे चयाईं, हुज़ूर हमीदा कवालनि चवे थी त जेकॾहिं तव्हां वाक़ई बादशाह आहियो त पोइ हिन सभई शर्त शरूत वापसि वरिता। अवां जॾहिं खेसि पंहिंजी मलका बणाईंदव त बाक़ी खेसि कहिड़ो फ़ाओ खपे। उहो न सिर्फ़ु तव्हांजे दिलि ऐं जान सां ख़िदमत कंदी, पर सुबुह ऐं शाम तव्हांखे अहिड़ियूं कवालियूं ऐं ठुमरियूं ॿुधाईंदी जो अवां ॿिया सभई राग भुलिजी वेंदा। जान आलम उन पैगाम ते निहायत घणो ख़ुशि थियो। बसि पोइ त हर तरफ़ ख़ुशियूं ऐं शादमाना थियण लॻा। जान आलम जी ॿी शादीअ वारे फ़ैसिले ते मलका जहान आरा बेहद मलूल थी वई ऐं ऊंधो पलंग करे महल में सुम्ही पई। पलंग ऊंधे करण खां अॻु हिन ॻाढ़ी ॾाढ़ीअ वारे बुज़ुर्ग खे तमामु घणा पाराता ॾिना, जो बादशाह खे ग़लति मशवरो ॾेई दरबार मां ग़ाइब थी वियो। पोइ हिकु ख़ूबरू ग़ुलाम बादशाह खे अची ॿुधायो त राणी ऊंधो पलंग कयो सुम्ही पई आहे। त बादशाह हिकदमि वटसि हली आयो ऐं मलका जहान आरा खे परचाईंदे चयईं त खेसि मलूल थियणु हरगिज़ न घुरिजे, जो हमीदा कवालनि जी राणी बणजण खां पोइ हिन जो रुतबो अञा बि वधी वेंदो ऐं उहा महाराणी सॾणु लॻंदी। हमीदा कवालनि बि हिन जो चवणु मञण लाइ ॿधल हूंदी। उते मलका जहान आरा बेहद ख़ुशि थी वई ऐं बादशाह समेत पींघे में वञी रुलण लॻी। कुझु ॾींहंनि खां पोइ जान आलम ऐं हमीदा कवालनि जी शादी वरी धाम धूम सां थी गुज़री। शादीअ में महिमाननि खां वधीक कवाल शरीक थिया, जो उहे हमीदा कवालनि जा माइट हुआ। उन मौक़े ते ओचितो ॻाढ़ी ॾाढ़ीअ वारो बुज़ुर्ग पिणु नमूदार थियो, जंहिंखे ॾिसी हमीदा कवालनि चाचा चाचा चवणु लॻी ऐं साणसि भाकुर पाए मिली। उहो ॾिसी जान आलम खे सारे ढोंग जी ख़बर पइजी वई ऐं हिन कावड़ विचां तलवार म्याण मां ॿाहिरि कढी ठीक उन वक़्तु हमीदा कवालनि हिकु दिलफ़रेब अदा सां जान आलम जे साम्हूं आई ऐं कवालीअ वारे अंदाज़ में खेसि चयईं त ॿुधल खीर वरी थणनि में वापसि न ईंदो आहे। जान आलम सियाणो सम्झी वियो ऐं तलवार वापसि म्याण में रखियाईं। शादीअ खां पोइ जान आलम हमीदा कवालनि खे मलका कवालनि जे नाले सां सॾींदो हो, जंहिं ते उहा बेहद ख़ुशि थींदी हुई। हिकु साल खां पोइ जान आलम खे मलका कवालनि मां हिकु पुटु ॼाओ, जंहिंजो नालो कवाल आलम रखियो वियो। ॼमण खां पोइ थोरे वक़्तु अंदरि कवाल आलम ताड़ियूं वॼाइणु लॻो। उहो ॾिसी जान आलम बेहद मलूल थियो, पर खेसि जॾहिं शहज़ादो कवाल जो शुजरो यादि आयो खेसि जॾहिं शहज़ादे कवाल जो शुजरो यादि आयो त उहो ग़म बि दूरि थी वियुसि ऐं पोइ सभई पाण में खीर खंडु थी रहण लॻा। वॾो किसो जान आलम जो पूरो थियो।